ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां मुश्ताक अली कुरैशी जी रिपोर्ट। मोरो म्यूज़ बिल मुलाज़िमनि अॼु 5 ॾींहं बेमिसमात नाहिद शेख ऐं एजाज़ अली शेख जी अॻवानी में गजेरो चौंक खां मोरो प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे नाहिद शेख, एजाज़ शेख, ज़ीशान शेख, अदनान शेख ऐं ॿियनि चयो त मोरो म्यूज़ बिल जे CMO नूर समूह ऐं मुकेश कुमार नाजाइज़ संदनि 5 पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। पघार घुरण ते खैन मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मिसमात नाहिद वधीक ॿुधायो त हू रेग्युलर ड्यूटी कंदड़ आहे, पर अफ़सोस खैन पघारियूं नथियूं ॾिनियूं वञनि। असांजा बच्चा बुख बदहालीअ जो शिकार आहिनि। संदनि स्कूलनि जूं फीस पिणु न ॾेई सघिया आहियूं। माली मुश्किलातुनि सबबि ज़हनी दबाव जो शिकार थी विया आहियूं। मुकेश जी गुंडागर्दीअ जे डप सबबि असांखे मीडिया कवरेज नथी ॾिनी वञे। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त डिप्टी कमिश्नर नुशरो फ़िरोज़ जे आफ़िस आॾो पंहिंजो पाण साड़ींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार DC नुशरो फ़िरोज़, CMO मोरो ऐं मुकेश कुमार हूंदा। संदसि एहतिजाज में क़ौमी अवामी तहरीक अॻवान हिदायतुल्लाह सूमरो ऐं सज्जाद सिंधी पिणु यकजहतीअ तौरु शरीक थिया।